कछे काछोटी नांगन बधी नीह जी। बिन सिटन ते पोता जो कछे काछोटी छाए लुंग बधण कच्छो काछोटी चेल ते कपड़ो ओढ़ण कच्छे कछे या कच्छे छिके छिके कच्छे काछोटी नांगन उन्हनि जोगिन उन्हनि सामिन उन्हनि आदेसन उन्हनि छा कयो आहे कच्छे काछोटी ॿिया कपड़ा कोन अथनि हबू अथनि बिना कपड़नि जे काछोटी जे मल हूंदा आहिनि न संदरो ॿधंदा आहिनि छिके जे कच्छे काछोटी छाजी काछोटी कपड़े जी न कपड़े जी त आहे पर कच्छे काछोटी नांगन उन्हनि जोगिन ॿधी नीह जी इश्क जी काछोटी ॿधी अथनि। ॾिसंदा आहियो तामिल ऐं मलयालम फिल्मूं ॾिसंदा आहियो उन्हनि जे फिल्म में हर सीन में जेको हीरो हूंदो आहे उहो जॾहिं विलियन सां या कंहिंसां विहण वेंदो आहे त घणो करे ही गोॾ ईअं खुलियल हूंदी आहे त हीअं खणी मथे करे गंढ ॾींदो आहे। हर 5 मिंटे खां पोइ जेको हीरो हूंदो आहे सो हीअं पंहिंजी गोॾ खे मथे करे वरी हीअं चेल खे ॿधंदो आहे। इहो पुराणो हिकिड़ो कल्चर आहे न सॼे साउथ एशिया जो। जॾहिं मैदान में लहिबो हीअं ॿाहूं खुंजबियूं आहिनि हीअं मुड़ुसु हीअं कंदो तोखे न ॾिसंदो माई चवंदी आहे मुंहिंजी सेंध अथई न छॾींदी माए। इहो कल्चर आहे त कच्छे काछोटी नांगन ॿधी नीह जी। हाणे काछोटी छा आहे काछोटी तव्हां सभिनी जी ॿधल आहे जो तव्हीं पंहिंजे वतन काछोटी छा आहे उहा बर्दाश्त उहो हौसलो उहो इरादो त आऊं ही ॿधां थो ही लुंग खे ऐं न कछे खे ऐं न गोॾ खे ऐं चेल ते ही कपिड़ो ॿधां थो ऐं लां थो मैदान में पोइ हू ॼाणे आऊं ॼाणा कच्छे काछोटी नांगन ॿधी नीह जी। इहा काछोटी कंहिंखे ॿधी आहे इहा काछोटी आइंस्टाइन ॿधी सभु दुनिया जा कम छॾे लॻो अची पंहिंजे साइंटिफिक डिस्कवरीज़ खे ऐं उन्हनि साइंटिफिक पंहिंजे रिसर्च खे। उहा काछोटी फेराडे ॿधी उहा एडिसन ॿधी उहा डार्विन ॿधी उहा न्यूटन ॿधी सभु कमकार छॾे काछोटी उहा ल्यू टॉलस्टॉय उहो फ्यूडर दोस्टोवस्की उहो चार्ल्स डिकिंस उहो मोज़ार्ट उहो बेटोवन उहो तानसेन कच्छे काछोटी इब्राहिम लिंकन कच्छे काछोटी व्लादिमीर इलिच लेनिन मार्क्स एंगल्स कांट ऐं हेगल कच्छे काछोटी उस्ताद जुमन आबदा परवीन मंसूर अली खान इरादो ॼमी कम में हथ विझी ॿिया कम सभु छॾे कच्छे काछोटी लथा मैदान में तव्हीं आहियो पंहिंजे बचनि लाइ पंहिंजे रोज़गारनि लाइ उहो इरादनि जी नीह जो हीअं इरादो करे उहो काछोटी ॿधण माना ॿिया सभु कम छॾण कुर्बानी ॾियणु मज़बूत इरादे सां ॼमी बीहण हीअं फोकस करण जीअं अर्जुन तीर जो ई निशान थो वठे हीअं फोकस करे ॾिसण ही हिते तीर हणणो आहे हिन टारगेट खे अचीव करणो आहे। ईअं तव्हां इरादा कया मज़बूत। इहे फिलोसोफर्स इहे हिस्टोरियंस इहे स्कॉलर्स शाह लतीफ़ ख़ुदि काछोटी ॿधी ऐं पोइ उन्हनि खे यकदमि नतीजो न मिलंदो। सिंधियुनि जे यूथ खे सम्झणु खपे तव्हांखे त जंहिं रुख में ताईं वधो पिया उनजो नतीजो जल्दी न ईंदो देरि लॻंदी। पर क़ौमुनि जे तारीख़ुनि में ही तव्हांजो चीन आहे इहो 25-30-50 साल अॻु में चवंदा आफ़ीमी आहिनि सुस्त आहिनि कंहिं कम जा कोन्हनि अॼु सॼी दुनिया खे रूल पिया सॼी दुनिया खे। ही हिरोशिमा नागासाकी तबाह थी विया ही जापान स्क्रैचेस में हलियो वियो ही जापान तबाह थी वियो उहो स्क्रैप थी वियो सॼो जापान। हाणे छा आहे इहो जर्मनी इट वॉज कंप्लीटली डिस्ट्रॉयड इन सेकेंड वर्ल्ड वॉर। हींअर जर्मनी ही बीठो आहे तंहिंजे करे तवील जदोजहद आहे ऐं पोइ तवील जदोजहद जो उन दौर में मान कोन थींदो उहो दौर एक्नॉलेज न कंदो। मूंखे माण्हू चवंदा आहिनि तव्हांखे एक्नॉलेजमेंट तव्हां असेंबलियुनि में हुजो आहे ऐं चवंदा हूंदा आहिनि त माउ जी ख़िदमत माण्हू इन लाइ करे त उनखे को रिवार्ड मिलंदो ऐं जे रिवार्ड न मिले पोड़ी माउ हुजे यादाश्त हली वई हुजेसि तव्हांखे सुञाणे न एक्नॉलेज न करे तव्हांखे गिराटरी न पाए तव्हांखे भाकुर में न झले त तव्हीं उनजो इलाज कोन कंदव त अम्मा एक्नॉलेज कोन थी करे अम्मा एक्नॉलेज करे न करे उन्हनि जुतनि जी ख़ाक तां पाण क़ुर्बान सिंध जे जुतनि जी ख़ाक तां पाण क़ुर्बान एक्नॉलेज थियूं या न थियूं। पोइ कच्छे काछोटी नांगन ॿधी नीह जी चेहड़ा आया जग में तहड़ा विया मोटी सुख न सुता कॾहिं लाहे लांगोटी उन्ही जी चोटी पूरब थींदी पधरी। मशरिक़ खां निकिरी निर्वार थींदा पूरब जॾहिं उहे ॾींहं ईंदा तॾहिं उन्हनि जी चोटी